खां पोइ अव्हांखे ॿुधायूं त वाही बांधी में खीरथड़ जे जाबलू सिलसिले में वक़्फ़े सां ज़ोरदार बरसाति खां पोइ नयूं वही आयूं आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, वाही बांधी भरिसां खीरथड़ जे जाबलू सिलसिले में वक़्फ़े सां ज़ोरदार बरसाति खां पोइ नयूं वही आयूं आहिनि, जंहिंखां पोइ मारूड़नि जे चहिरनि ते मोकूं बि मोटी आयूं आहिनि। इन ते ॻाल्हायूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर आबिद लाशारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आबिद लाशारी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, गुज़िरियल राति ऐं वक़्फ़े बरसाति खां पोइ कच्छ जूं 8 खां वधीक जेके आहिनि नयूं, जंहिंमें न गाज न नली न सूरी समेत जेके आहिनि 8 खां वधीक नयूं वही आहिनि, जंहिं करे मारवाड़नि जे चहिरनि ते मुस्कूं मोटी आयूं आहिनि ऐं कच्छ आबाद थियण जी उमेद जागी पई आहे। जॾहिं ॿिए पासे कच्छ जे वासियुनि खे रोड रस्तनि ते पुलूं न हुजण करे अचु वञ में पिणु मुश्किलात आहे। उन वजह सां उन्हनि जो चवणु आहे त जेके कच्छ जे रोड रस्तनि ते पुलूं ठहिरायूं वञनि, जेके अचु वञण में मुश्किलातूं आहिनि, पर बरसाति सां असांजो कच्छ आबाद थींदो आहे, नयूं ईंदियूं आहिनि त बनियूं ऐं असांजा माल मता जेके आहिनि उन्हनि जो चारो पैदा थींदो आहे, जंहिंसां कच्छ में ख़ुशहाली ईंदी आहे। जी महिरबानी अव्हांजी आबिद लाशारी तफ़सील ॾियण लाइ। आबिद लाशारी तफ़सील ॾेई रहियो हो। नाज़रीन, खीरथड़ जे जाबलू सिलसिले में वक़्फ़े सां ज़ोरदार बरसाति खां पोइ नयूं वही आयूं आहिनि ऐं 9 खां वधीक नयूं वही आयूं आहिनि, जंहिंखां पोइ मारूड़नि जे चहिरनि ते मुल्कूं बि मोटी आयूं आहिनि। जॾहिं त इन हले सां मूंखे ॿुधायूं त उन्हनि ॿिए पासे नई गाज जे वकरनि ते पुलूं न हुजण करे काछे वासियुनि खे अचण वञण में बि मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि।